अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल ठीक आयो। दोस्तों, कराची में सियारे जे मौसम जी पहिरीं बरसात थी आहे। बरसात त कोन चइजे, एक्चुअली फुहार पई आहे, तेज़ फुहार, पर उहा पई आहे तक़रीबन सुबुह जो 5 बजे जो जॾहिं असां उथियासीं त जोड़ालो सॼो त कोन निकितो, ज़ाहिर आहे 5 बजे कोन निकिरंदो आहे, पर ईअं हर तरफ़ जेको आहे सो हलाइण हुई। अने असां त ज़ाहिर आहे 10 फ्लोर ते था रहूं। पोइ जॾहिं वरी सुबुह जो ॿारनि खे स्कूल छॾणु वियुसि त हेठि बाक़ाइदा जेको पाणी हुयो, रोडनि ते पाणी हुयो, चारे कारे पाणी हुयो। ॾाढो मज़ो आयो ऐं सर्दी जो हल्को हल्को अहसासु थियणु लॻो कराची में। त कराची में त सीउ थिए ई कोन, पर उन जे करे थोरो मिड़ई मौसम चेंज तक़रीबन जहिड़ो की थी वियो आहे। सो नंढे हूंदे असां बारिश थींदी त असां बारिश में खेॾंदा हुआसीं, विझंदा हुआसीं, ऐं हाणे वॾा थिया आहियूं त हाणे बारिश में विझण त अलॻि रहियो, पर हाणे बारिश थींदी आहे त थोरी परेशानी थींदी आहे, कोफ़ थींदी आहे। सो सोचियमि त हाणे अॼु मौसम भलो आहे, सिज बि थोरो निकितो आहे ऐं हल्की हल्की हवा बि हले पई, त छो न हली ऐं को बहितरीन खां कॉफ़ी पीजे। हाणे कॉफ़ी पीअण जे लाइ घर में बि कॉफ़ी पई आहे, पर हाणे मसइलो इहो आहे त पाण ठाहे जॾहिं वरी या घर में को ठाहे ॾे त पोइ पीजे, त उहो मज़ो अञा कोन ईंदो आहे। कॉफ़ी ठहियल ठुकियल मिले ऐं सुठी जाइ थो मिले, सुठे एटमॉस्फेयर में मिले, त उनजो मज़ो ई पंहिंजो आहे। सो हलो था मेट्रो स्टोर ते, हिकु अधु का शइ बि वठणी आहे, कॉफ़ी बि पीअणी आहे, ऐं कॉफ़ी पीअंदा हुते तव्हांखे ॾेखारियूं था त कीअं थी कॉफ़ी ठहे। वॾो मज़ो ईंदो आहे कॉफ़ी जो, ठीकु आहे। सो नाउ वे टू मेट्रो। थैंक यू। दोस्तों, तव्हांखे मां छा ॿुधायां, हिते मेट्रो में एतिरी फ्रेशनेस हूंदी आहे फ्रूट्स जे हवाले सां, जो दिलि चवंदी आहे त सभु कुझु वठिजे। हाणे हीअ कीनू हुन हिकु दर्जन जेको आहे 235 रुपए में, ऐं हीअ मौसमी आहे जेका 124 रुपयनि जी आहे, ऐं हुन सां गॾु हीअ तव्हांखे मां ॾेखारियां, हीअ ड्राई फ्रूट आहे, न ग्रेप फ्रूट आहे, ग्रेप फ्रूट आहे 69 जो हिकिड़ो। सो हिकिड़ो खणूं था फ़िलहालु, टेस्ट कयूं, छो त मौसम हिननि जो वञे थो पियो। सो पोइ सुठो को खणूं, हीअ मूंखे बहितर थो लॻे, हीअ बहितर न, हीअ थोरो सख़्तु आहे, हीअ बहितर आहे, हीअ त खणूं था। बाक़ी हे ॾिसो वैरायटी केॾी आहे, हे रेड ब्लड कमाल जी वैरायटियूं आहिनि, ऐं उनखे अलावा वरी हेॾां अचूं था, हे ॾिसो हीअ कहिड़ी ज़बरदस्त शयूं पियूं आहिनि। सो ठीकु आहे दोस्तों, हीअ कमाल जी फिशिस आहिनि, हे तव्हांखे ॾेखारियां मां। हीअ जेके नंढियूं आहिनि इहे मां वठी वियो हुउसि, हीअ पम्फलेट आहे ऐं वॾो टेस्ट आहे हिननि में, तमामु वॾो टेस्ट आहे। ऐं हीअ हिकिड़ी ब्राउन आहे, हीअ हिन खां पुछूं था त हीअ कहिड़ी आहे। हीअ बि आहे त स्टाइल त पम्फलेट जो आहे, जंहिंमें को बि कंडो न हूंदो आहे। ऐं हीअ कहिड़ियूं ज़बरदस्त फिशिस आहिनि, ॾिसो ज़बरदस्त कमाल आहिनि फिशिस जो हिकिड़ो हिते, यानी एॾो मयार आहे जो हीअ फिश ॾिसो, हीअ 1499 यानी 1500 रुपए पर केजी आहे, ऐं कमाल आहे, कमाल आहे। ऐं हीअ वरी हीअ फिशिस ॾिसो, हीअ बि तक़रीबन 1500 रुपए केजी आहे, ऐं 1500 रुपए केजीअ में तव्हां एॾी क्वालिटी फिशिस तव्हांखे मिलंदियूं जो तव्हांखे टेस्ट त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे, पर मज़ो बि आहे। हाणे हलूं था जेको हिननि जो जेको मीट सेक्शन आहे, उहो उन खां पोइ वरी असां हलूं था कॉफ़ी। दोस्तों, तव्हांखे मां ॾेखारियां त हीअ ॾिसो, हीअ हिननि जो मीट सेक्शन आहे। हिन मीट सेक्शन में मटन बि आहे, बीफ बि आहे, चिकन बि आहे, ऐं हीअ आला क्वालिटी जो मीट आहे जेको तव्हांखे यकीनन पसंदि भी ईंदो, ॾाढो ज़बरदस्त आहे। इसमें अपना बीफ कहाँ है?
वो अलग है, बूटी बूटी अलग है। अच्छा, पर केजी क्या हिसाब है? 1000 के करीब होगा। ये मटन है दोस्तों, तव्हांखे मां हाली ॾेखारियां जेको मां सोचां थो त उन में पुलाव खाइजे। वो है बीफ ही है। अच्छा, ही तो रुगो कीमो पे है। अच्छा, हे है। वाह वाह जी शइ है, ज़बरदस्त। ही वठूं था, कॉफ़ी पियूं, पोइ वरी ही वठूं था। अॼु राति जिन में पुलाव खाईंदासीं। थैंक यू।